मलीर में क़ौमी अवामी तहरीक जो मोहब्बत सिंध बेदारी मार्च रज़ाकाबाद पहुंची वियो आहे। रज़ाकाबाद पहुचण ते मोहब्बत सिंध बेदारी मार्च जी शानदार आजियां करे गुलनि जी वर्खा कई वई। एक भेरो ॿीहर नासिन खे आगाह कयूं पिया। मलीर में क़ौमी अवामी तहरीक जो मोहब्बत सिंध बेदारी मार्च रज़ाकाबाद पहुंची वियो आहे। रज़ाकाबाद पहुचण ते मोहब्बत सिंध बेदारी मार्च जी शानदार आजियां कई वई, गुलनि जी वर्खा कई वई। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। मलीर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आसिफ जतोई असां सां लाइन ते मौजूद आहे। आसिफ, इन हवाले से कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, क़ौमी अवामी तारीख़ जो कंदरकोट खां निकितल सिंध बेदारी मार्च जॾहिं तव्हांखे ॿुधायां त मलीर जे इलाइक़नि घगर फाटक ते पहुतो त काफ़िले जो शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं संदसि मथां गुलनि जी वर्खा कई वई। इन खां पोइ काफ़िलो जॾहिं मलीर प्रेस क्लब पहुतो त उते सहाफ़ियुनि सां मुख़्तसिर ॻाल्हाईंदे अयाज़ लतीफ़ अली जी चयो त सिंध जा वारिस सिर्फ़ु सिंधी आहिनि, सिंध जा पेट त परे जी ॻाल्हि आहे, पर सिंध जे इंच इंच जा असीं हिफ़ाज़त कंदासीं। वफ़ाक़ पारां सिंध जे बेटनि ते वालार कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। हिन चयो त असीं सिंध जी दिलि कराची घुरणु चाहियो था, पर असीं सिंध जी हिकु इंच बि तव्हांखे ॾियण लाइ तयारु न आहियूं। हिन चयो त जेकॾहिं असांखे कुचलण जी कोशिशि कई वई त असीं वरी भरपूर ताक़त सां उभरी ऐं जेको आहे तव्हांजे ख़िलाफ़ मुखालिफ़ियूं करंदासीं। तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेको आहे बेदारी मार्च जेको आहे काफ़िलो जेको आहे रज़ाकाबाद क्रॉस करे ऐं जेको आहे मारी उमर मारी ॻोठ पहुची चुको आहे। ऐं जिते जेको आहे जिते जिते जेको आहे काफ़िलो पहुचे थो उते संदसि शानदार इस्तक़बाल कयो थो वञे ऐं गुलनि जी वर्खा कई पई वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी वरी महिरबानी आसिफ तफ़सील खां आगाह करण जे लाइ।